सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इंसानी जन्म के ऐसा कोई वो समझ हकीकत है तुम वो वाली मौके के लिए भी नहीं आई कहीं करे ऐसा इंसान जे का भी पहली नेचर के दिसंदा से ऐसा नेचर जेका कुदरत की तरफ मिलेला वो ऐसा के बैठो मिलेला वो ॾाढी सुठी मिलेला उन जे नेचर के बैठी गलत कम हम उन के सरकार के सोई यदि समझ पड़े तो कमाल समझ भी उन से नेचर ने गलत चीज कर दे ऐसा की शर्म थी दबे न करन था हम के माता के पहले मौको दी औलाद करे मौको दिया जे ता जड़ो कई औलाद के चाहे तो बस मासा चलो और हलो भी माके कुछ वेला तो इसा मौको दे दिया था तो यही जगह पे कुछ वेला जड़ो सा पहली औलाद के डिसाइड कायू था असा पूरी उन्हें सिर्फ औलाद के कुछ वेला ऐ जिकले पहले जो पाण के उन्हें जो समझो ही ना बहुत असानी मर गया थी का बहुत कुछ नहीं थी सब कोई पैसा ऐसा सिर्फ थोड़ी वह चीज चाहिए जेड़ा ऐसा थिया चाहिए जी उसके साई को मिसाल जेड़े भगत साहब वो टोपी मरती भी सही वो बीमार भी थे तबियत खराब पर जॾहिं उसके साईं जी दामन में आयो उसके साईं के घणा लफ़्ज़ थोड़े कया उन्हें चयो कि मां तोखे घणो कुझु ॾिसणु चाहियो तूं उन टोपी ते अटकी पए बसि उनमें पंहिंजी ज़िंदगी पूरी करे बसि कई रहिजी वई जेकॾहिं बंदुणो यदि हल्की चीज़ टोपी खे छॾ बाक़ी किथे पहुचंदे पोइ ॾिसंदे छा थिए थो साॻे नमूने असां बि पंहिंजे जीवन में लॻे थोरी चीज़ ते अटकी करे बीहंदा आहियूं थोरी चीज़ ते अटकी करे घणो कुझु विञाए छॾींदा कॾहिं कई खाधे पीते जी आदत हूंदी आहे कॾहिं ॻाल्हाइण जी आदत हूंदी आहे कॾहिं ज़बान जी हूंदी आहे कॾहिं ठेवकर हूंदी आहे कॾहिं साह जी हूंदी आहे कॾहिं क्रोध जी हूंदी आहे हूंदी असां में हल्की आदत आहे कोई एॾी वॾी कोन्हे हूंदी पर हल्की ॻाल्हि जे करे असां तमामु घणो कुझु विञाए छॾींदा पर उनसे साईं थोड़ी हल्की चीज के चलो बाकी का घणो कुछ पाईंदा भी जेतिरो आहे जो अंदाज़ ही नहीं तंहिंजे करे सत्संग जो मक़सद न सिर्फ पंहिंजो पाण खे यादि ॾियारणु ॿियो कुझु बि न आहे असां इंसान सभई आहे ॼाण समझ असां सभिनी खे आहे अकुल ॿुधी असां सभिनी खे आहे सिर्फ असांखे यादि ॾियारणु असां वरी पंहिंजो पाण खे जीअं बहितर कयूं थोरो असां पंहिंजो पाण खे कॾहिं भुलिजी वेंदा आहियूं उनखे थोरो सही कयूं ऐं जेको मौक़ो मिलियो आहे असां उनखे सही नमूने संभालियूं ऐं इन करे मालिक असांखे संभाल में ॾिनी आहे उन असांखे ॾिनो बि आहे असां उनजो अंदाज़ो लॻायूं उहो असां सां केतिरो प्यारु कंदो जेतिरो असां पंहिंजे ॿारनि सां प्यारु कंदा जेतिरो असांखे पंहिंजा ॿार चङा लॻंदा आहिनि ओतिरो उहो असांखे कंदो ऐं जहिड़ो असां ॿारनि खे चाहींदा आहियूं उहो बि असांखे ओहिड़ो ॾिसणु चाहींदो बसि एतिरो कुझु असांखे ऐं जेकॾहिं असां पंहिंजे ॿारनि खे थोरो संभालींदासीं त पोइ सब कुछ समझ में